अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ वेब टीवी सां गॾु मैं नबील मला तव्हां ॾिसी रहिया हक़ सच न्यूज़ वेब टीवी चैनल। खानवान सिंधी अदब संघ ते शाख खानवान जेमावर दस्तूर गरजानी हैदराबाद खां आयल सीनियर शायर अदीब कहाणीकार ऐं पब्लिशर ऐं कंपेयर मोहतरम गुल कुंदर जी सदारत में थी गुज़री। गरजानी में सिंधी अदब संघ सिंध मर्कज़ जे ॿिनि धड़नि में हलंदड़ मौजूद कशीदगी वारी सूरत हाल मर्कज़ इलेक्शन बाबति गौर वीचार कयो वियो ऐं ॿिन्ही धड़नि खे पंहिंजे ज़ाती अनाऊं पास करे संघ जा मामला सुलझाइण जो ज़ोर भरियो वियो। गरजानी में तकलीकार आजिज़ इम्तियाज़ नुंहुं पोटो गज़ल सरमंद अब्बासी मुकालो अज़ीज़ भंड ऐं गफ़ूर सर गज़ल नदीम उन्नड़ नज़म मसरूर इल्ताफ़ नुंहुं पोटराई वाई ऐं शौक़ खानवानी गज़ल पेश कया। शाइरनि जी शाइरी ते असला राय ॾींदे ऐं सदारती ख़िताब कंदे गुल कुंदर चयो त खानवान शाख जी हमेशह तमामु बहितरीन कारदगी रही आहे। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो खानवान शाख जा दोस्त शाख जे उन मयार खे बरक़रार रखियूं पिया अचनि। अहिड़े अदबी कम करण ते मां खेनि मुबारकूं पेश कयां थो। उन खां अलावा साथ शख खानवान जे सेक्रेटरी प्रोफेसर ज़ुल्फ़कार अली जलबाणी कामरान सेतो ज़फ़र सुमरो ऐं ॿियनि पंहिंजा वीचार वंडिया। गरजानी में सफ़ीर साजिद खुश्क वफ़ा इनायत कुंदर सजाद अहमद नुंहुं पोटो ऐं ॿियनि शिरकत कई। रिपोर्टर अकील अहमद मला, हक़ सच न्यूज़ नेटवर्क, खानवान।